नासिम बेतरफ़ खे ॿुधाईंदा हलूं त मटियारी में जदोजहद कमेटी जे सॾ ते धारी आबादकारी ऐं बुनियादी सहूलियतुनि जे हल लाइ एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे मटियारी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर मला। जी अब्दुल गफूर। मटियारी प्रेस क्लब जे अॻियां जिते जदोजहद कमेटी जे तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे ऐं उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि अचो त उन्हनि अॻवान सां पुछूं। हिस्को मां करप्शन ख़त्म कई वञे, हिस्को जूं ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि, डिडक्शन बिल बंदि कया वञनि, लोड शेडिंग बंदि कई वञे, तेल कंपनियूं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियनि, मक़ामी इलाइक़े खे तरक़ी ॾियारीनि ऐं जिते खूह आहिनि उनजे भरिसां जेके ॻोठनि तिन खे गैस ॾिनो वञे। कलाकनि जा कलाक बिजली बंदि आहे, वाधू बिल ॾिना पिया वञनि, इस्पतालनि में का सिरिंज का गोरी न पई मिले, एम्बुलेंस आहे त ड्राइवर कोन्हे, ड्राइवर आहे त एम्बुलेंस कोन्हे को, ऐं तेल कंपनी में बि धारियां रखिया पिया वञनि, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾिनो पियो वञे। असांजो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हुजण जे बावजूदि असांजी जेका डिस्ट्रिक्ट अस्पताल सिविल अस्पताल आहे उनजी एसएनई केरु मंज़ूरु कराईंदो, उन एसएनई ख़बर ई न आहे, अञा उनजो कमु रोलड़े जो शिकार आहे। गुज़िरियल 10 सालनि खां वठी कंहिं स्कूल खे फर्नीचर ॾिनो न वियो आहे। मक़ामी जेके तेल गैस कंपनियूं आहिनि उन्हनि तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न पियो ॾिनो वञे ऐं जेके उन जा वेझा ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि खे गैस न बि ॾिनी वञे। अस्पतालुनि जी हालत तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ी गोरी टेबलेट बि नथो मिले ऐं उते फस्ट एड माण्हू खे नथो मिले। 3 माण्हू हाणे मरी विया आहिनि ऐं उनखां पोइ माण्हू मरी थो वञे त एम्बुलेंस कान्हे, जे एम्बुलेंस आहे त ड्राइवर कोन्हे को। तइलीम खाते जे अंदरि करप्शन आहे, मंशात जा अड्डा आहिनि, जुआ जा अड्डा आहिनि, फहाशी जा अड्डा आहिनि, हिते खॾुनि ते कब्ज़ा आहिनि, कचे ते कब्ज़ा आहिनि ऐं हिते मसाइलिस्तान मुल्क बणियो पियो आहे। इन करे निकिता आहियूं त जेके मसइला हल नथा अचनि उन्हनि मसइलनि जे हल लाइ असां निकिता आहियूं। माण्हुनि खे ॿुधाइण आया आहियूं त तव्हांजो को बि मसइलो हल नथो थिए। सिहत जो मसइलो आहे, गैस जी रॉयल्टी, करोड़े रुपया पिया आहिनि DC ऑफिस में। रस्ता हली ॾिसो पाकिस्तान जे सिंध जे रस्तनि जी कहिड़ी हालत आहे। भाड़ोठ जो रस्तो, मटियारनि जा रस्ता, हाला जा रस्ता, को बि रस्तो सही कोन्हे जो माण्हू खे मरीज़ खे खणी के अस्पताल ताईं पहुचाए। जदोजहद कमेटी 22 पार्टी जे तरफ़ां हीउ जेको एहतजाज कयो आहे उन्हनि जा इहे मुतालबा आहिनि त ॿेलनि ते कब्ज़ा ऐं जेके कारनि खॾनि ते कब्ज़ा आहिनि या जेके ड्रेनेज जा मसइला आहिनि, पब्लिक हेल्थ जे तरफ़ां पाणी साफ़ न कयो आहे, सिहत जो मसइलो आहे ऐं ॿिया बि उन्हनि जा मुतालबा आहिनि। हुननि जो इहो चवणो त अगरि असांजा मुतालबा न मञिया विया त हिन एहतजाज खे अञा वधायो वेंदो।